ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करया थो मां भागवत महापुराण जो बयान, जैमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चो जय भागवत महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 3 स्कंद जे 32 अध्याय जे 2 भाग में ॾिठो हो त कपिल देव जी महाराज पंहिंजी माता देवहूति के जन्म मरण जे फंदे ऐं आवागमन खां छुटण जी राह ॿुधाइनि था। मतलब त कहिड़ी तरह मुक्त थीजे उन जा घणा ही उपाउ कपिल देव जी महाराज पंहिंजी माता देवहूति के ॿुधाइनि था। सबई चो जय श्री कृष्णा। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 3 स्कंद जो 33 अध्याय शुरू करे रहा आयूं, जंहिंजो नालो आहे देवहूति जो सरस्वती नदीअ जे किनारे ते वेही तप करण। श्री मैत्री रखेश्वर चयो त हे विदुर जी, उहो ज्ञान देवहूति ॿुधी कपिल देव मुनि जी के दंडवत ऐं नमस्कार करे वेनती कई त हे दीनानाथ, तव्हां जे उपदेश जे प्रताप सां संसारी माया मोह ऐं करदम जीअ जे विछोड़े जो दुख लही वियो आहे। तव्हां त्रिलोकी नारायण जी जो जन्म मुंहिंजे गर्भ में थियो, तंहिं करे मुंहिंजो अज्ञान छुटी का बि संसार जी कामना मुंहिंजे दिल में न रही आहे। महाप्रलय थियण वक़्तु ब्रह्मा जी ऐं ॿिया देवता तव्हां में समाइजी वञनि था ऐं उहा माया तव्हां जे रूप में मिलियल रहंदी आहे। तव्हीं अविनाशी पुरुष बालक रूपी अंगूठे जेॾा थी अकेला बरगद जे पन ते खीर समुंड में सहन कंदा आहियो। तव्हांजो अवतार वठण फ़क़ति तव्हां जी मर्ज़ी आहे। तव्हीं जंहिं वक़्तु जहिड़ो रूप चाहियो अहिड़ो थी सघो था ऐं पंहिंजो स्वरूप ऐं लीला हरि भक्तनि खे ॾेखारे सुख ॾेई वेंकट हलिया वञो था। तीअं हाणे बि पंहिंजी इच्छा सां दया करे मुंहिंजे गर्भ मां प्रगट थी मूंखे ज्ञान सेखारियो अथव। मैत्री रखेश्वर चयो त हे विदुर जी, उहा सभु स्तुति देवहूति जी ॿुधी कपिल देव मुनि चयो त हे माता, तव्हां हिन सूरज रूपी ज्ञान के तमामु चङो ॼाणी सभु कंहिंखे न ॿुधाइजो ऐं हमेशा यादि रखिजो, इहो ज्ञान ब्राह्मणनि, साधुअनि, वैष्णवनि ऐं हरि भक्तनि खे ॿुधाइजो, पर अधर्मी ऐं मूर्खनि, चोरनि, लालचियनि ऐं कूरनि ऐं चुगलखोरनि खे न ॿुधाइजो। जेको आदमी गुरु ऐं परमेश्वर खां बेमुख रही ॿिए जो उपकार न मञे ऐं गुरु जी ॻाल्हि ते यकीन न करे, तंहिंखे बि इहो ज्ञान न ॿुधाइजो, छो त अधर्मियुनि ऐं मूर्खनि खे ज्ञान सेखारणु अहिड़ो आहे जहिड़ो सोन ठाहिण जी निबाताती ॿूटी पाणी में विझी छॾिजे। इहा ॻाल्हि ॿुधाए कपिल देव मुनि चयो त हे माता, हाणे मां गंगा सागर वञा थो। तोखे जंहिं शइ जी घुर्ज हुजे सा मूंखां घुर। इहा ॻाल्हि ॿुधी देवहूति चयो त हे महाराज, जंहिंखे तव्हां जहिड़ो पुटु पैदा थियो तंहिंखे बि कहिड़ी शइ जी घुर्ज थींदी। इहा ॻाल्हि माता जी ॿुधी कपिल देव मुनि ओभर तरफ़ हलियो वियो ऐं देवहूति पंहिंजो मन संसारी माया खां अलॻि करे विमान वग़ैरह सभिनी खे उन जाइ ते छॾे सरस्वती किनारे ते वेही श्री नारायण जी जे चरणनि जो ध्यान ऐं उन जे नाले जो सुमरन सचे मन सां करे पंहिंजो शरीर पाणी करे छॾियो ऐं सरस्वती नदीअ में मिली वेही। जॾहिं कपिल देव जी महाराज समंदर किनारे गंगा सागर ते पहुतो, तॾहिं समंदर धी उन जी पूजा परिक्रमा ऐं स्तुति करे खेसि वेहण जे वास्ते आसन ॾिनो ऐं उते वेही कपिल देव जी महाराज योग अभ्यास करण लॻो। इन लाइ त जे कलयुग वासी आदमी योग ऐं तप करे न सघंदा, तिन खे मुंहिंजे दर्शन सां योग अभ्यास जो फल मिले।
उहो आस्थान कपिल देव मुनि जे वेहण जो कोलकाता शहर वटि गंगा सागर में अञा ताईं बि मौजूदु आहे ऐं घणा ई माण्हू दर्शन करण वास्ते उते वेंदा आहिनि। कपिल देव जी महाराज उते वेही शंख नाले रखेश्वर ऐं ॿियनि खे सांख्य योग ज्ञान पढ़ायो हो। इहा कथा ॿुधाए सुखदेव जी महाराज चयो त हे राजा परीक्षित, जो सांख्य योग जो ज्ञान कपिल देव जी महाराज देवहूतीअ सां वर्णन कयो हो, सो ही ज्ञान मूं तोखे ॿुधायो। सांख्य योग जंहिंजो मतो आहे त आत्मा खे अविनाशी ऐं पंहिंजे शरीर खे नासूंत ॼाणी पंहिंजो मन संसारी माया मोह में न लॻाइजे। मैत्री रखेश्वर विदुर जीअ खे चयो त मूं कपिल देव जीअ जो अवतार जी कथा तोखे ॿुधाई ऐं जेको माण्हू हिन खे सची दिलि सां पढ़ंदो या ॿुधंदो सो दुनिया में मन घुरियो फल पाईंदो, अंत समय मुक्त पदवीअ ते पहुचंदो ऐं भॻवान जो दर्शन पाईंदो। इहो ही अध्यात्म जो राज़ आहे। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब टियों स्कंद 33 अध्याय संपूर्ण थियो ऐं गॾोगॾु श्रीमद् भागवत महापुराण साहिब जो टियों स्कंद बि पिणु संपूर्ण थियो। सभई चओ जय श्री कृष्णा। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।